अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी जे बिल खे रद्द करे छॾियो। संदसि चवण आहे त सरकारी मुलाज़िमनि जी हिकु कमेटीअ खे पूरी मीडिया जो मालिक बणाइण कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हुकूमत अथॉरिटीअ ज़रिए अवाम जो आवाज़ दॿाइण चाहे थी। पीपी चेयरमैन पारां पीटीएम जी क़याम जी हर सूरत में हर फोरम ते मुखालफ़त कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कश्मीर में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध में कंहिं बि अफ़गान पनाहगीर खे न पियो घुरायो वञे। सिंध सां पाणीअ जे मामले ते वफ़ाक़ पारां नाजाइज़ी कई पई वञे। पाणीअ जी मुनसिफ़ाणी विरछ न कई वई त एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो। सिंध पुलिस जूं पघारूं सभिनी सूबनि खां वधीक आहिनि। सूबे में तरक़ियाती कम जारी आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं राणीपुर में पीपीएमएलए फज़ल शाह ऐं एमपीए अहमद रज़ा शाह सां भाउ जे लाॾाणे ते उज़र खाई खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं।